गरुगर सुल्तानकोट में बि आपाशी खाते पारां हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर इसरार चांडियो सां। जी इसरार, छा अपडेट्स आहिनि? जी इसरार, छा अपडेट्स आहिनि? सुल्तानकोट में बि हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। जी, सुल्तानकोट भरिसां हाईकोर्ट के हुकुम ते हद खिलाफ एनकोरचमेंट इंतजामिया तोसचाक ते वेठल बुरोई बिरादरी जा 50 खां मथे कच्चा पक्का घर 10 दुकान पट करे छॾिया। जॾहिं त इलाइक़े वासियुनि जो चवणु हुयो त असां केतिरनि सालनि खां हिते वेठल आहियूं, असांजो सभई मिल्कियत जा घर ऐं दुकान जेके हुकूमती नुमाइंदनि कंहिं बग़ैर नोटिस जे ड्राई पट करे छॾिया आहिनि। उन्हनि वधीक चयो त असांजी सरकार खे उहा इल्तिजा आहे त ख़ुदारा असांखे ॿिए कंहिं जॻह ते घर ठाहे ॾिना वञनि, न त असांजा बचड़ा ईंदड़ हिन गर्मी भर में कीअं रहंदा ऐं असां वॾी तकलीफ़ में आहियूं। ऐं एनक्रोचमेंट इंतजामिया कंहिं बग़ैर नोटिस जे असांजा ही घर दुकान ड्राई पट करे छॾिया। जी इसरार चांडियो, तफ़सील लाइ वॾी महिरबानी। सिंध जे ॿियनि शहरनि जियां सुल्तानकोट में बि हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। केतिरा ई घर ऐं दुकान ड्राहे पट कया विया आहिनि।